Welcome to Time News Studios. You are watching 8 p.m. Bulletin. 26 नवंबर से 24 दिसंबर तक पाकिस्तान के तमाम तालीमी इदारे जो हैं, यूनिवर्सिटीज़ हैं, कॉलेजेस हैं, जिसमें स्कूल्स हैं, जिसमें ट्यूशन सेंटर्स हैं, उन सारों में घर से पढ़ाई यानी कि वो बंद हो जाएंगे। स्कूलों में और इन तालीमी इदारों में बच्चे नहीं आएंगे। 25 दिसंबर से लेके 10 जनवरी तक मुकम्मल सर्दियों की तातीलात होंगी। जितने भी इम्तिहानात दिसंबर के पीरियड में होने थे वो हमने मुलतवी कर दिए हैं। वो अब 15 जनवरी और उससे ऑनवर्ड जो है इम्तिहानात होंगे। हम ये सिफारिश कर रहे हैं बोर्ड के इम्तिहानात मार्च में या अप्रैल में होने थे उनको मई जून में ले जाया जाए। कोरोना जा केस वधण बाद मुल्क में समूरा तालीमी इदारा 26 नवंबर खां 24 दिसंबर ताईं बंद करण जो ऐलान। 25 दिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जूं मोकलूं करण जो फ़ैसिलो। बैनुल सूबाई तालीमी वज़ीरनि जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त तालीमी इदारा बंद रहण जी सूरत में शागिर्दनि खे होमवर्क सां गॾु घरनि में तालीम ॾिनी वेंदी। दिसंबर महीने दौरान तालीमी इदारनि में रिथियल इम्तिहान बि मुलतवी। दाख़िला ऐं भर्तियुनि लाइ टेस्ट SOPs तहत कराइण जी इजाज़त ॾियण जो बि फ़ैसिलो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शफ़क़त महमूद चयो त उम्मीद आहे त 11 जनवरी खां तालीमी इदारा ॿीहर खुली वेंदा। उन खां अॻु इजलास में कोरोना जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाक़ी सरकार तालीमी बोर्ड जा इम्तिहान मार्च ऐं अप्रैल बदिरां मई महीने में वठण जी तजवीज़ ॾेई छॾी। नओं तालीमी साल बि अगस्त महीने खां शुरू करण जी सिफ़ारिश। जो है तकरीबन 8 महीने की छुट्टियों के बाद दोबारा खुले थे और मुश्किल से अभी 1 से 1.5 महीना ही हुआ था। तो अभी बच्चों ने रेगुलर आना शुरू किया था। उसके बाद अचानक ये फैसला आ जाना और 2 महीने तकरीबन 1.5 महीना फिर से छुट्टियां देना हमारी समझ से बाहर है। तो इसका लाएअमल तय किया जाएगा और हो सकता है कि इस सिलसिले में हम पहले वज़ीर तालीम से भी एक मुलाकात करें। ओचितो तालीमी इदारा बंद करण वारो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन तालीमी इदारा बंद करण वारे फ़ैसिले ते एतिराज़ वारे छॾिया। सिंध में निजी स्कूल्स एसोसिएशन जे सदर अब्बास बलोच टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोरोना खां बचाव लाइ SOPs ते सभ खां वधीक अमल तालीमी इदारनि में थी रहियो आहे। हुकूमती फ़ैसिले सां शागिर्दनि जी तालीम मुतासिर थींदी। सिंध जे तालीम वारे वज़ीर सां मुलाक़ात बाद निजी स्कूल्स खुलियल रखण या बंदि करण जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क अंदरि कोरोना जी ॿी लहर में 2 हफ़्तनि दौरान टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण जी शरह में ख़तरनाक हद ताईं वाध। सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में रिपोर्ट मस्बत अचण जी शरह 10% रिकॉर्ड। NCOC मूजिबि 24 कलाकनि में कोरोना जा 34 मरीज़ हयाती विञाए वेठा। वधीक 2756 शहरी कोरोना में मुब्तला। कोरोना वायरस जो शिकार NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफ़ज़ल सेहतियाब थी वियो। नौशरो फिरोज़ में डिस्ट्रिक्ट जेल जे 7 क़ैदिन ऐं 5 शागिर्दनि समेत 21 ॼणनि खे कोरोना वायरस की तस्दीक। इसराइली वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां ॻुझी मुलाक़ात जो इंकशाफ। इसराइली मीडिया दावा कई आहे त वज़ीर आज़म बिन्यामीन नेतन्याहू आचर ॾींहुं सऊदी अरब जो ॻुझो दौरो कयो ऐं सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। रिपोर्ट्स मूजिबि मुलाक़ात में अमेरिकी परॾेही वज़ीर माइक पोम्पियो ऐं इसराइली इंटेलिजेंस एजेंसी जो सरबराह यूसी कोहन बि मौजूदु हुआ। सऊदी अरब वली अहद जी इसराइली वज़ीर आज़म सां मुलाक़ात वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। फ्लोर मिल्स मालिक हुकूमत जे तइ थियल अघनि ते अवाम खे अटो मुहैया कनि। नैब चेयरमैन जी ऑल पाकिस्तान फ्लोर मिल्स एसोसिएशन जे वफ़द सां मुलाक़ात दौरान हिदायत। रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल नैब जी कार्रवाइनि सबबि वापारियुनि में बेचैनी वारनि ख़बरुनि खे अफ़वाह करार ॾींदे चयो आहे त नैब फ्लोर मिल्स खे जारी थियल नोटिसिस ते कार्रवाई करे चुको आहे। हाणे मामला अदालत में आहिनि। नैब कानून पटांदड़ पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो आहे। वापारियुनि ख़िलाफ़ हेल ताईं रुगो 200 रेफरेंसिस दाख़िल आहिनि।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में अदालती हुकुम ते केनालनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। सखर में 3 ॾींहं बि ऑपरेशन। गरी मशीनरी ज़रिए थर केनाल के कपरनि तां केतिरा ई घर ड्राहे पट कया विया। खैरपुर में गाड़ी पुल वटि गैर क़ानूनी करार ॾिनल दुकान ऐं होटल ड्राहे पट। गंबट ठरी मीरवा ऐं पीरगोट में भी ऑपरेशन दौरान रहवासी ॿाहिरि निकिरी आया। इंतज़ामिया सां चकरियूं। गंबट में औरतूं पाक किताब खणी अमलदारनि के घर न रहण लाइ मिनतूं कंदियूं रहियूं। लाड़काणे में इंतज़ामिया पारां घर ख़ाली करण जी वार्निंग बाद रहवासियुनि जो एहतजाज जारी। नून लीग के कायद नवाज़ शरीफ ऐं शहबाज शरीफ जी अमड़ बेगम शमीम अख्तर जी तदफ़ीन जाती उमरा में थींदी। मड़ पाकिस्तान आणण में 3 ॾींहं लगी वेंदा। मॉडल टाउन पार्टी सेक्रेटरिएट में शरीफ कुटुंब सां ताज़ियत ऐं क़ुरान पानी जो सिलसिलो जारी। पंजाब हुकूमत जो शहबाज शरीफ ऐं हमदर्द शहबाज के परोल ते आज़ाद करण जो फ़ैसिलो। नून लीग परोल ते आज़ादी लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। नून लीग तरफ़ां फौरी आज़ाद करण जो मुतालबो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त वालदा जे लाॾाणे खां वधीक ॾुख को बि नाहे हूंदो। हुकूमत के हेल ताईं शहबाज शरीफ के परोल ते आज़ाद करण घुरिजे हा। रियासत हलाईंदड़नि के जवाब ॾियणो पवंदो त नवाज़ शरीफ वालदा जी आख़िरी रस्मुनि में शिरकत छो न करे सघंदो। मुल्क में अहिड़ो माहौल छो पैदा कयो वेंदो आहे जो माण्हू पंहिंजनि प्यारनि जी मैयतनि जा कांधी बि नथी सघनि। नवाज़ लीग जे सेनेटर परवेज़ रशीद चयो आहे त जबर ख़िलाफ़ जिद्दोजहद करण ते नवाज़ शरीफ जला वतनी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। PDM जे लाहौर वारे जलसे में अञा वक़्तु आहे। हुक्मराननि के ख़ौफ़ में रहणु घुरिजे। नून लीग MNA अयाज़ सादिक चयो आहे त अहिड़ो को बि इत्तला नाहे मिलियो त नवाज़ शरीफ वालदा जी मैयत सां गॾु वापसि ईंदो। डॉक्टर्स खेसि सफ़र करण खां रोके छॾियो आहे। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। ईंदड़ 2 महीननि ताईं व्याज जी शरह 7% बरक़रार रखण जो फ़ैसिलो। स्टेट बैंक जे गवर्नर जो चवणु आहे त ग़िज़ाई शयुनि जी रसद जा मसइला आर्ज़ी आहिनि। महांगाई वधण सबबि सप्लाई चेन में मसइलो थियो। सीनियर कानूनदान नईम बुखारी सरकारी टेलीविजन जो चेयरमैन मुक़रर। नोटिफिकेशन जारी। नईम बुखारी PTV जे बोर्ड जो मेंबर भी हूंदो। PTI सरकार कूड़ ॻाल्हाइण जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। FBR रिकॉर्ड रेवेन्यू ओगाड़ियो आहे त सूबनि खे हिसे जा फंड्स छो नथा ॾिना वञनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध के 8 अरब रुपया घटि ॾिना विया आहिनि। हलंदड़ साल में मालियाती अवार्ड तहत मिलंदड़ हिसे मां कटौती कई वई। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त पीपल्स पार्टी हुकूमत KCR मनसूबे के CPEC में शामिल कयो वियो हो। मौजूदा वफ़ाक़ी सरकार मनसूबे जे हवाले सां का बि गारंटी नाहे ॾिनी। सिंध हाई कोर्ट NICVD जे फंड्स में मुबैना घोबिन वारे मामले जी जांच लाइ NAB के घुर्बल रिकॉर्ड फ़ाहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान NICVD चेयरमैन डॉक्टर नदीम कमर तरफ़ां NAB खे रिकॉर्ड ॾियण जी ख़ातिरी। डॉक्टर नदीम कमर सूदो ॿियनि जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 16 दिसंबर ताईं बाद। जवाबदारनि में सोबिया अख्तर, रजिया उरूज ऐं ॿिया शामिल। NAB सिंध हाई कोर्ट में अॻु भराई रिपोर्ट जमा कराईंदे चयो आहे त NICVD इंतज़ामिया जांच में सहकार नथी करे। इस्पताल जे बैंक अकाउंट्स ऐं HR शोबे जो रिकॉर्ड अञा ताईं न ॾिनो वियो आहे। अज़रा मसूद सूदो 3 जवाबदार कोरोना जो शिकार थी विया। अदालत में रिपोर्ट जमा। कोरोना वायरस में मुब्तला सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी जी तबियत बिगड़ी वई। कराची जे निजी अस्पताल में दाख़िल एजाज़ शाह शिराज़ी के ICU मुंतकिल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कोरोना में मुब्तला हुअण करे एजाज़ शाह शिराज़ी के साह में तकलीफ़ थी रही आहे। जैकबाबाद में PTI अगवान शरीफ खान बुलेदी हथियारबंदन हथां क़त्ल। सिविल लाइन थाणे जे हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन PTI अगवान जी गाॾी ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हू थरे ते मांजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो। जांच शुरू करे जवाबदारनि जी ॻोल्हा कई थी वञे। कराची में वेगे पीउ ते 7 वरनि जी नियाणी सां ज़्यादती जो इल्ज़ाम। जवाबदार अशरफ गिरफ़्तार। डॉक्टरियाणी तरफ़ां नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक बावजूद पुलिस जवाबदार ख़िलाफ़ ज़्यादती जी कोशिश जो केस दाख़िल करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां पुछा ॻाछा जारी आहे। नींगरी जो मेडिकल चेकअप करायो वियो आहे। हथ में रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी।
सिंध एंटी इंक्रोचमेंट पुलिस जी औरत अहलकार जो पंहिंजे ई खाते जे 2 अहलकारनि मथां हिरासा करण जो इल्ज़ाम। अहलकार अफशां IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट नोटिस वठंदे चयो आहे त इल्ज़ाम हेठि आयल अहलकारनि ते हिरासमेंट जो इल्ज़ाम साबित थियो त कार्रवाई कई वेंदी। डीपलो में नारी गीता सोटहड़ के मुबैना तौर क़त्ल करण बाद आपघात करार ॾियण वारे मामले जो निबेरो। गीता जे सोहरे ऐं ॾेर मथां 15 लख रुपया ॾंड मुक़रर करण जी फतवा जारी। जरगे में ॿुधायल फतवा जी कॉपी ऐं वीडियो टाइम न्यूज़ के मिली वई। कुछ ॾींहं अॻु जवाबदारनि नारी के क़त्ल करण बाद वाक़े के आपघात जो रंग ॾिनो हो। हिकिड़ो दीन दुनिया में नथो छॾे, ज़ाल नथी छॾेसि। हा घेरे घेरे मारे अथसि। किथे किथे धके आंदसि? हा ए धक्का, हे धक्का, हे धक्का, हिते धक्का, हे मुंहिंजा वार चौथा न लाॻो, हे मुंहिंजा वार पटे, हे मूंखे चरियो करे छॾियो अथसि। चए तोखे गीदू बंदर थाणे ते हल, गीदू बंदर में तोखे विझणाईंदुसि। मूंखे खपे इहो त ॿधी अचोसि, मुंहिंजो फ़ैसिलो हाली कयो। पुट ज़ाल जे चवण ते तशद्दुद जो निशानो बणाए घरां कढी छॾियो आहे। चवे थो त तोखे गिदू मोकिलींदुसि, मां चरी न आहियां जो गिदू वेंदुसि। जोही वेझो कठोर दिल पुट जे तशद्दुद जी शिकार बुढ़ड़ी मरियम सोलंकी दांह खणी जोही थाणे ते पहुची वई। पुट खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। पुलिस NC दाख़िल करे छॾी, जवाबदार गिरफ़्तार न थियो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार बदस्तूर बरक़रार। हिकु ॾींहं में नींगर समेत वधीक 21 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। जरवार में 5 ॼणनि खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। जाती में नींगर ऐं नींगरी समेत 4 ॼणनि खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी कयो। केटी बंदर में बि 4 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। मलकानी शरीफ़ ऐं पीरगोट में 4 ॼणनि खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी कयो। सिंधड़ी, कुंभ, रोड़ी ऐं दरिया ख़ान मरी में 4 नींगर ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। CMO कोठड़ी ख़ुदाबख़्श सेवाणी ऐं CMO बोल्हाड़ी आबिद खोसो मथां कुते ॾाढ़ण जो अलॻि अलॻि केस दाख़िल। CMO दादू अनीसुर रहमान ख़िलाफ़ बि कुते ॾाढ़ण जो केस दाख़िल। हैदराबाद में कासमाबाद जे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर हातिम मलाह जी कुता मार मुहिम में गफ़लत वारे केस में 50,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। अहमदपुर में 2 UC सेक्रेटरीज़ मुनीर ख्वाजा ऐं हबीबुल्ला मेतलो ख़िलाफ़ FIR दाख़िल। लाड़काने में इंतज़ामिया पारां मारियल कुता शहर जे मुख्य एयरपोर्ट रोड लॻ उछलण जो इंकशाफ। धप पखिड़जण करे रहवासियुनि परेशाननि खे मुंहुं ॾियण लॻा। तुंहिंजो जिजल खीर मल्हाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि, तुंहिंजो जिजल खीर मल्हाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मल्हां। सिंधु सिंधु अॼु सजाईंदुसि, तुंहिंजो जिजल खीर मल्हाईंदुसि। असां सिंधियुनि लाइ हिकिड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे, तमामु ख़ुशी अथई। असां थोराइता आहियूं उन्हनि दोस्तनि जा जन अहिड़ा प्रोग्राम रखिया। ऐं हीअ शुरूआति आहे ऐं इंशाअल्लाह असां 6 डिसंबर सभु सिंधी हिकु थी अजरक टोपियूं पाए ऐं हिन खां वधीक ऐं ज़ोर ऐं शोर सां मल्हाईंदासीं। दुनिया के ॾेखारण चाहियूं था असांजी सकाफ़त शाहूकार सकाफ़त में शुमार थिए थी। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते सॼी सिंध सां गॾु हथ में ॾेई ऐं पंहिंजी सकाफ़त टोपी अजरक पटके जो मान रखबो। इंशाअल्लाह ही सखावतूं ईअं ई मल्हाईंदा रहंदासीं हर साल वांगुरु। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागृता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। ऐं क़िस्मत हुजे त अहिड़ी इब्राहिम हैदरी में शिकार दौरान
मोहाड़न 40 टन खां वधीक जा खगा पकड़े वरिता। फिशरीज़ में समूरी मच्छी 1 करोड़ 10 लख रुपयनि में विक्रो बि थी वई। मोहाड़ा ख़ुशी विचां झुमरियूं हणंदा रहिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।